ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त तालीम लाइ रुगो बिल्डिंग ऐं माहौल ज़रूरी नाहे। असीं पाण ॿाहिराड़ियुनि मां पढ़ी आया आहियूं। जेसीं ताईं असीं पंहिंजे स्कूलनि जी मालिकी न कंदासीं उन वक़्त ताईं सुधारो न ईंदो। सिंधी जमात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी मलीर में USN जे ताउन सां गवर्नमेंट हाई स्कूल जी बिल्डिंग जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे सरदार शाह चयो त आउं थोराइतो आहियां USN ऐं अमेरिकी सरकार सो जे सिंध हुकूमत जे ताउन सां ही स्कूल तामीर कयो। इफ्तिताही तकरीब में तालीम वारे सूबाई वज़ीर सईद सरदार शाह MPA सलीम बलोच, US काउंसल जनरल मार्क USN जो डिप्टी मिशन डायरेक्टर डेविड यंग, सेक्रेटरी तालीम अकबर लगारी, USN सिंध ऐं बलूचिस्तान जे डायरेक्टर अब्दुल गनी मेमन, प्रोग्राम मैनेजर सिंध बेसिक एजुकेशन प्रोग्राम PMOU समेत मुख्तलिफ सियासी समाजी अगवाड़नि शिरकत कई। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कयूं पिया। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त तालीम लाइ रुगो बिल्डिंग ऐं माहौल ज़रूरी नाहे। असीं पाण ॿाहिराड़ियुनि मां पढ़ी आया आहियूं। जेसीं ताईं असीं पंहिंजे स्कूलनि जी मालिकी न कंदासीं इन वक़्त ताईं सुधारो न ईंदो। सिंधी जमात कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी मलीर में USN जे ताउन सां गवर्नमेंट हाई स्कूल जी बिल्डिंग जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे सरदार शाह चयो त आउं थोराइतो आहियां USN ऐं अमेरिकी सरकार जो जे सिंध हुकूमत जे ताउन सां ही स्कूल तामीर करायो।